नमस्कार दोस्तों, मां हरेश हिराणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। जम्मू कश्मीर सरकार में भाजपा पंहिंजो समर्थन छीकियो वापस। जम्मू कश्मीर में हाल जी हालतुनि खे ॾिसी करे राज्य सरकार सां गॾु रहियल भाजपा पंहिंजो समर्थन वापस छीकण जो निर्णय करे मुख्यमंत्री खे इतला कयो हो। लघुमती में आयल मुफ्ती महबूबा सीएम पद तां ॾिनो इस्तीफ़ा। जम्मू कश्मीर सरकार में भाजपा पंहिंजो समर्थन वापस छीकींदे लघुमती में आयल पीडीपी के सीएम मुफ्ती महबूबा सीएम पद तां इस्तीफ़ा ॾिनो हो। देखिए, नुकसान भारतीय जनता पार्टी का हो रहा था और होगा भी। इससे कोई फ़ायदा भारतीय जनता पार्टी को नहीं मिलेगा गठबंधन से हटने का, क्योंकि उन्होंने बार बार समझौते किए हैं अपने असूलों के साथ, अपने एजेंडा के साथ, और जो वादे इलेक्शन के दौरान उन्होंने किए थे जम्मू कश्मीर के अवाम के साथ, उसका एकदम जो है अपोजिट उन्होंने किया और हर मुद्दे के ऊपर आत्मसमर्पण किया। और अलगाववाद को प्रोत्साहन जो मिला है वो भारतीय जनता पार्टी के सरेंडर्स की वजह से मिला है। इन्होंने बार बार उनके एजेंडा के समक्ष जो है वो कंप्रोमाइज़ किया, सरेंडर किया, और इसका खुमाइजा आज जम्मू कश्मीर रियासत जो है वो भुगत रहा है। उससे अपनी जिम्मेदारी से जो है पल्ला भारतीय जनता पार्टी नहीं झाड़ सकती। कश्मीर की हालतुनि जे करे देश की प्रजा में हो गुस्सो। जम्मू कश्मीर में वधी रहियल आतंकी हुमला ऐं मुफ़ती सरकार के नरम वलण के करे देश की प्रजा में ॾाढो गुस्सो छाइण ते भाजपा के निर्णय के आवकार मिली रहियो है। लेकिन देश की शहादत, देश की अस्मिता की कीमत चुकाकर कोई सत्ता की लालसा नहीं रख सकता। मैं मानता हूँ राज्य का नहीं, देश का नुकसान हुआ है कि अब समय बहुत कम रह गया जनरल इलेक्शन का। उसके पहले हम इसको कैसे, इस कहानी को आगे बढ़ाएंगे, कैसे महबूबा मुफ्ती आगे लेकर चलेंगी, किन लोगों के साथ मिलेंगी, और इनका जो भी हशर होगा, मैं सिर्फ यही दुआ कर सकता हूं कि कश्मीर के लोगों के लिए, कम से कम देशवासियों के लिए बहुत अच्छा हो। अब बहुत ज्यादा वायलेंस हो गया है। कश्मीर पॉलिसी पे हम लोग को जरूर, हमें पीडीपी पे भरोसा है। और जिस तरीके से कांग्रेस ने आज तक, इतने साल तक जो इन दोनों के साथ मिलकर ऑल्टरनेटिवली जम्मू कश्मीर में राज किया और कश्मीर को इस स्थिति पर ले आए, इतनी बुरी स्थिति पे जो ले आए 1990s और लेट 80s में, उनको भी कोई हक नहीं है बीजेपी पे उंगली उठाने का कि वो फेल कर गए ये पूरे अलायंस को चलाने में। सरकार के इस्तीफा ते कश्मीर में राज्यपाल शासन की शक्यता। जम्मू कश्मीर में भाजपा और पीडीपी के जुदा थियण ते सीएम मुफ्ती इस्तीफा ॾियण खां पोइ कश्मीर में राज्यपाल शासन लगे ईअं मञण में अची रहियो आहे। જે રીતે અત્યારે જે પરિસ્થિતિ સામે આવી છે જમ્મુ કાશ્મીરમાં, પીડીપી અને બીજેપીની જે ગઠબંધનવાળી સરકાર હતી તે ગઠબંધન અત્યારે તૂટી ચૂક્યું છે, પરંતુ સવાલ હવે એ પડશે કે બાકીના જમ્મુ કાશ્મીરના 7 સ્થાનિક પક્ષો જે છે અને બીજેપી, અને વાત કરવામાં આવે કે પીડીપી પાસે 28 બેઠકો છે, જ્યારે બીજેપી જોડે જે 25 બેઠકો છે તેને લઈને વાત કરવામાં આવે તો કોઈપણ સરકાર અત્યારે, કોઈપણ પાર્ટી અત્યારે સરકાર બનાવી શકે તેમ નથી। ગઠબંધનની જરૂર છે, પરંતુ બાકીના 7 પક્ષો જે છે તેમાંથી બીજેપી જો તેમનું સમર્થન લઈને સરકાર બનાવે તો વાત અલગ છે। બાકી એવી ચર્ચાઓએ જોર પકડ્યું છે કે હવે
રાષ્ટ્રપતિ શાસન લાગુ કરવામાં આવશે. જમ્મુ કાશ્મીરમાં જે ગઠબંધન અત્યારે બીજેપીએ પીડીપી જોડે તોડ્યું છે તેને લઈને હવે રાષ્ટ્રપતિ શાસન लागू करवानी. समर्थन वापस करण खां अॻु में अमित शाह कई हुई मीटिंग. जम्मू कश्मीर सरकार में पंहिंजो समर्थन वापस छिकण खां अॻु में राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कश्मीर जे भाजपा विधायकनि जी दिल्ली में मीटिंग करे चर्चा कई हुई. રાહુલ ગાંધીએ જે જન્મદિન તે મોદીએ ॾिनी શુભેચ્છા. राहुल गांधीअ जो जन्मदिन कांग्रेस सॼे देश में मल्हाए रही आहे. तॾहिं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ पिणु ट्वीट करे राहुल गांधीअ खे शुभेच्छा ॾिनियूं हुयूं. छोटा उदयपुर में लकड़न जे गोदाम में लगी भाए. छोटा उदयपुर जे संखेड़ा गोठ में आयल लकड़न जे गोदाम में भाए लगण सां लखे रुपयनि जो लकड़े जो सामान सड़ी करे रख थी वियो हुओ. तालुका पंचायत जा प्रमुख चूंडण लाइ भाजपा जी कवायत. गुजरात जी 47 तालुका पंचायतुनि जा प्रमुख ऐं उप प्रमुख चूंडण लाइ भाजपा जे पार्लियामेंट्री बोर्ड जी मीटिंग प्रदेश अध्यक्ष जीतूभाई वाघाणीअ जी अध्यक्षता में मिली हुई. गुजरात में बरसात लाइ अञा भी करणो पवंदो इंतजार. गुजरात में चौमासो शुरू थियण लाइ अञा भी हिक हफ़्ते जो इंतजार करणो पवंदो, ईअं मौसम विभाग पारां चवण में आयो आहे. भावनगर में जूनी अदावत रखी जुवान जी कई वई हत्या. भावनगर जे अलका टॉकीज़ चौक में सूमर ॾींहुं देर रात जो रियाज़ नाले जे हिक जुवान ते चाकूअ जा वार करे हत्या करण में ईंदे पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे.
मोरबीअ में जुआन जी हत्या कंदड़ थियो गिरफ़्तार। मोरबीअ में जुआन जी मिलियल लाश जो भेद खोलण लाइ पुलिस कयल तहक़ीक़ात में पॉकेट मारीअ जी भाग बटाईअ में दोस्त ही हत्या कई हुअण जो खुलंदे पुलिस हिकु जुआन खे गिरफ़्तार कयो आहे। हिम्मतनगर ग्राम्य पुलिस स्टेशन में आहे सुंदर सजावट। पुलिस स्टेशन में गंदगी हूंदी आहे, पर गुजरात में हिम्मतनगर ग्राम्य पुलिस स्टेशन जी दीवारुनि ते बहितरीन दृश्य प्रिंट करे सुंदर सजावट करण में आई आहे। भाजपा जे कोर कमेटीअ जी मीटिंग में चूंडुनि जे लाइ थी चर्चा। गांधीनगर जे कमलम में भाजपा जे कोर कमेटीअ जी मीटिंग मिली हुई, जंहिंमें 2019 में थींदड़ लोकसभा चूंडुनि लाइ चर्चा करण में आई हुई। अमरेली तालुका पंचायत में कांग्रेस जो रहियो शासन। अमरेली तालुका पंचायत में प्रमुख ऐं उप प्रमुख कांग्रेस जा चूंडजण ते कांग्रेस पंहिंजो शासन बचाइण में सफल रही आहे। गुजरात जे मंत्री गणपत वसावा ते भ्रष्टाचार जा आरोप। गुजरात जे रिटायर्ड IAS ऑफिसर जगत सिंह वसावा पारां पत्रकार परिषद करे मंत्री गणपत वसावा पारां कयल भ्रष्टाचार जी जांच करण लाइ घुर कई आहे। छोटा उदयपुर में बुजुर्ग औरत ते घरवारनि ही गुजारियो सितम। छोटा उदयपुर में एक बुजुर्ग औरत ते हुन जी सगी धीअ ऐं डोइटे डोरीअ सां ॿधी करे धसड़े घर खां ॿाहिरि फिटी करण जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियो आहे। वडोदरा में मेयर पद ते जिगीशाबेन शेठ जी नियुक्ति। वडोदरा महानगर पालिका में थियल मेयर जी चूंडुनि में भाजपा जा जिगीशाबेन शेठ जी नियुक्ति करण ते हुन पंहिंजो चार्ज संभाले वरितो हुओ। राजकोट में राशन शॉप जे सर्वर जी स्पीड वधाइण लाइ थी घुर। राजकोट में राशन शॉप जे सर्वर जी स्पीड घटि हुअण जे करे थी रहियल परेशानी दूर करण लाइ सर्वर जी स्पीड वधाइण लाइ राशन शॉप जे डीलरनि घुर कई आहे।
अमरेली जूं सभई तालुका पंचायतूं कांग्रेस जे कब्ज़े में। अमरेलीअ जूं विधानसभा जूं सभु सीटूं कांग्रेस कब्ज़े करण खां पोइ ज़िले जूं 11 तालुका पंचायतुनि में पिणु कांग्रेस कब्ज़ो करण में सफल रही आहे। सूरत में सी प्लेन सेवा लाइ कयो वियो सर्वे। गुजरात में सूरत सहित 6 शहरनि में सी प्लेन सेवा शुरू करण लाइ गुजरात आयल AAIG टीम सूरत में सर्वे कयो हुओ। सूरत में MTB कॉलेज जो मल्हायो वियो शताब्दी महोत्सव। सूरत में आयल MTB आर्ट्स कॉलेज खे 100 साल पूरा थींदे शताब्दी महोत्सव मल्हायो वियो हुओ, जंहिंमें राज्यपाल OP कोहलीअ ख़ासि हाज़िरी ॾिनी हुई। गरीब कल्याण मेले जी सहाय ॾियण में हले थी पोलम पोल। आणंद में गरीब कल्याण मेले में ॾियण में ईंदड़ सहाय किट ऐं साइकिलूं अर्ज़दारनि खे ॾियण जे बदिले सरकारी गोदाम में पयूं रहण ते समाज कल्याण विभाग जी बेदरकारी ज़ाहिर थी आहे। सूरत में ॾींहं ॾिठे जो व्यापारीअ ते थियो फायरिंग। सूरत जे उधना विस्तार में ऑफिस में आयल 2 अनजान जुवाननि अशोक शाह नाले जे व्यापारीअ ते 2 राउंड फायरिंग करे भॼी विया हुआ, जेतोणीकि अशोक शाह जो कुदरती बचाव थियो हुओ। मोरबीअ में चौमासे में ही सीसी रोड ठाहिण जी शुरूआत। मोरबीअ में चौमासो शुरू थियण जी तैयारीअ में आहे, तॾहिं शहर जे 2 रस्तनि खे सीसी रोड ठाहिण जी शुरूआत कंदे माण्हुनि में नाराज़गी फैलिजी आहे। कच्छ जा केसर अंब पिण थिया आहिनि विश्व विख्यात। गुजरात जे जूनागढ़ ऐं वलसाड़ जा अंब विश्व में मशहूर आहिनि, तॾहिं हाणे कच्छ जा केसर अंब पिण सॼे विश्व में विख्यात थी रहिया आहिनि।
भुज स्वामीनारायण मंदिर जे संतन ते गंभीर आक्षेप। भुज जे स्वामीनारायण मंदिर मां कदी छॾण में आयल संत चंद्र प्रकाश संसार जो स्वीकार करण खां पोइ मंदिर जे ॿियनि संतनि ते पिणु गंभीर आक्षेप कंदे मामलो गरमायो आहे। भुज में भाई जई बिण जी हत्या कंदड़ जी पिण थी मौत। भुज में मिल्कत जे रिपीट न्यूज़ 23। भुज में मिल्कत जे मुद्दे पितराई भाउ ही घर में भाई जई माता ऐं धीअ जी हत्या कंदड़ 85 सालनि जे बुज़ुर्ग सहित वधीक बिन जी पिण हॉस्पिटल में मौत थींदे पुलिस तहकीकात शुरू कई आहे। अंजार में पतीअ ही पंहिंजी औरत ते कयो चोरीअ जो आक्षेप। अंजार में रहंदड़ मुस्लिम व्यापारीअ पंहिंजी औरत घर मां 1.5 लाख रुपयनि जी ज़वेरात चोरी करे भॼी वञण जी पुलिस में फरियाद दर्ज कराईंदे शहर में चर्चा जागी आहे। कच्छ में प्रतिबंध हूंदे भी पिण हले तो कोलसे जो व्यापार। कच्छ मां हाल कंहिं भी प्रकार जा वण कटण ते प्रतिबंध हूंदे भी कच्छ जे जंगलनि में रोज़ लखे रुपयनि जे कोलसे जो कारोबार हली रहियो हुअण जो आक्षेप थी रहियो आहे। त ही हुई अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे। तेसीं ताईं ॾिसंदा रहंदा सिंधी टीवी। जय झूलेलाल।